पेश कयूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अगवाणनि मुलाक़ात कई आहे। अहम खबर है आवाज़ शेयर कंदासीं। पीपीजी मरकज़ी सेक्रेटरी इतलात शाज़िया तामरी बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई है। आवाज़ खबर शेयर कर रहा आहियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी अगवाड़ अवेज़ शाह मुलाक़ात कई है। सखर की सियासी सूरत हाल का आगाही दी वही है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी ज़िले मीर के सीनियर नायब सदर अदील अख्तर शेख भी मुलाक़ात कई है। एक भेरो बीहर आवाज़ अहम खबर शेयर कंदासीं। कराची का पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अगवाणनि की मुलाक़ात थी है। पीपी जे मरकज़ी सेक्रेटरी इतलात शाज़िया तामरी बिलावल हाउस में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान मुल्क की मौजूदा सूरत हाल समेत बियन सियासी मामलन ते ॻाल्हि ॿोल कई वई है। अवां खबर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी ज़िले मलीर जी सीनियर नायब सदर अदील अख्तर शेख भी मुलाक़ात कई है। पीपी ज़िले मलीर जी सीनियर नायब सदर अदील अख्तर शेख पीपी चेयरमैन के ज़िले की सियासी सूरत हाल बाबत ब्रीफिंग ॾिनी है। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में गाज़ी जंडीर खां जी गाज़ी अपडेट कजो। जी बिल्कुल, आज पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां बिलावल हाउस कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी के सिंध सां ताल्लुक़ रखंदड़ अगवाणनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि। अलॻि अलॻि मुलाक़ातूं आहिनि जंहिंमें पीपल्स पार्टी की मरकज़ी इतलात सेक्रेटरी शाज़िया तामरी जी अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात थी है। उन खां अलावा अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ अॻूणे सूबाई वज़ीर सखर मां चूंडियल MPA सैयद अवेज़ कादिर शाह जी पिण बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात थी है बिलावल हाउस में, जंहिंमें ख़ासि तौर ते सखर जी सूरत हाल ऐं ईंदड़ आम चूंडनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी है। इन खां अलावा मलीर सां ताल्लुक़ रखंदड़ पीपल्स पार्टी के सीनियर नायब सदर अदील अख्तर शेख जी पिण अॼु बिलावल हाउस में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात थी है। टई मुलाक़ातूं अहम आहिनि। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में बिलावल हाउस में सियासी हवाले सां ख़ासि तौर ते आम चूंडनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ पार्टी की अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ात करे रहियो आहे ऐं टिकट होल्डर